बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त सुगड़म सां कचहरीअ जो एहतमाम अदा महबूब अली रखियो आहे, असांजी उताग ते साईं जन जा वॾा वड़ असां वटि टही आया आहिनि लंडन खां। साईं जन जी वॾी महिरबानी। असां उन्हनि जे आजियां जे लाइ उनखे वेलकम जे लाइ असां गुलनि जा हार आंदा आहिनि। उहे मां गुज़ारिश कंदुसि निसार मंसूर खे त डॉक्टर महबूब अब्बासी साहब जन खे गुलनि जो हार पाराइनि। महिरबानी साईं, महिरबानी अदा मंसूर, महिरबानी। ॿी गुज़ारिश कंदुसि मां हाफ़िज़ मोहम्मद बच्चल मशहूरी साहब जन खे त हू गुलनि जो हार हाफ़िज़ साईं गुलाम शबीर अब्बासी जन खे पेश कनि। प्रोग्राम अदा महिरबानी अदा मंसूर, लख लाइक़ तव्हांजा ऐं तव्हांजा वॾा वड़ हिकिड़े फ़ोन ते सॼो अरेंज कयो तव्हां। उमेद मोहबतूं ऐं सोबतूं कचहरियूं क़ाइमु रहनि। अॻिते बि जेको सो ईअं ई प्रोग्राम कंदा रहंदासीं इंशाअल्लाह। अदा सभ खां पहिरियां अॼु असां ॿुधंदासीं मौसम अली अब्बासी खां त हू असांखे जेको बि उन दिलि चवे ॿुधाए, उहो शेर हुजे, सिंगार हुजे, हुनर हुजे, बैत हुजे, जेको बि हुजे उहो असांखे ॿुधाए ऐं तव्हां दोस्त ॿुधो। अदा मौसम अली अब्बासी, तव्हां असांखे छा ॿुधाईंदव? बैत ॿुधाइजो। बिस्मिल्लाह। हले ही ज़मानो सहारे खुदा तो, मिठा कीर माखियूं प्यारे खुदा तो, किथे आसमान है किथे तारा गद्दियूं, मगर से चंद्र के उभारे खुदा तो, किथे काबो मीना किथे तूर सीना, मोहम्मद जो रोज़ो ॾेखारे खुदा तो, संभाले साईं के कोई हारी भी तो हारे, कोई सलासर ज़मीन ते उथारे खुदा तो, जहान में अब्बासी अचन के वञनि था मारे के ई मोमन ऐं जियारत कनि। माशाअल्लाह। हाणे असां ईंदासीं पंहिंजो अदा मंज़ूर सोग कुझु ॿुधण जे लाइ। अदा मंज़ूर, तव्हां छा ॿुधाईंदव असांखे? जी जी बिस्मिल्लाह। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हली आयो भला करी त तव्हांखे कंहिं मतारूं मिठा मुख मंज़ूर जो थी सजण लधव सारूं, मिलियो अची मोहन दड़े सुणी पुनर पुकारूं, तॾहिं मुबारक मारूं सभई ॾींदा सो झिरकीअ खे कॾहिं बाज़ छॾींदा न आहियूं, फितरनि खे ख़बर शेर मञींदा न आहियूं, सादा ऐं सभा जहिड़ा आहियूं मगर गैरनि सां सूर सलींदा न आहियूं। उल्फत जी रवायत के बचाइण घुर्जे, सजणनि सां बहरहाल रहाइण घुर्जे, हू निभाइनि न निभाइनि हामी, बस पंहिंजे तरफ़ खां निभाइण घुर्जे। हर वक्त सियाणो थी न घाइण घुर्जे, हस्तीअ जे हिसाबनि खे न विसारण घुर्जे, पंजनि ऐं परावनि जे सुञाण ख़ातिर कुझु वक्त चरियो थी बि गुज़ारण घुर्जे। तूं सजण तूं सुहिणो मुने मतियूं मड, वॾा सूर वणनि खां था हूं त चिकाइनि हड, तूं महबूब सखी मंज़ूर चए खण लाइक़ मुंहिंजी लड, पातुम गारो गिचीअ में आहे तोसां कहिड़ी तड, साजन सुहिणो सॾ सिकारे न सो अदा उन खां पोइ असां ईंदासीं ऐं गुलाम शबीर अब्बासी खां। अदा हाणे असां गुलाम शबीर अब्बासी खां ॿुधंदासीं। अदा गुलाम शबीर, असां तव्हां खां सिंगार ॿुधणु चाहींदासीं ऐं हुनर जो बैत ॿुधाइणु चाहींदासीं। महिरबानी करे असांखे ॿुधायो। बिल्कुलु। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जे सिंध जी धरती, जे सिंध जो हारी बोल, जे तंहिंजो सां ॻोठ धणी बचकर जूड़े जे में लॻ मोहन जे दड़े हाजी मंज़ूर ॾिसो जे उतार ते हिकिड़ो मुंहिंजो सौट आहे जेको मुंहिंजो चैनल आहे, उते प्रोग्राम था कयूं। डॉक्टर महबूब अली कलड़ो जेको लंडन रहंदो आहे, मुंहिंजो वॾो सौट आहे, जंहिंसां असांजा कुझु दोस्त गॾु भाउ मंज़ूर ॾिसो आहे, मोहसन आहे, मुश्ताक कलड़ो आहे, डॉक्टर महबूब पाण वेठो आहे, साईं मोहम्मद बच्चल आहे, नया क्लास मगरियो आहे, असांजो अब्दुल रज़ाक मगरियो आहे, असांजो मोहसन दोस्त भाउ ज़मीर अली सारियो आहे। अरस्तु साईं त सिंगार ॿुधायां? हा सिंगार ॿुधी पोइ तव्हांखे ॿिया ॿुधायां थो। मरहबा या मुस्तफ़ा को मरहबा या मुस्तफ़ा, मरहबा या मुस्तफ़ा को मरहबा या मुस्तफ़ा, शाल की मां शाल खां ते शान तुंहिंजो शाल खां। 12 रबीउल अव्वल सुमर रात में तुंहिंजो अचण, प्रभात में तुंहिंजो अचण, ज़िक्रात में तुंहिंजो अचण,
फिक्रात में तोजो अचन, कलमात में तोजो अचन, मुलाकात में तोजो अचन, सलवात में तोजो अचन। तू आई मुहबे खुदा मरहबा या मुस्तफा को, मरहबा या मुस्तफा। शाल की मां शाल का ते शान तोजो शाल खान। जिब्राइल जो न्यापो ॾियणो मेराज ते तोजो वञण, जिब्राइल जो न्यापो ॾियणो मेराज ते तोजो वञण। बोराक ते सवारी करण, रफ़रत जो उनते, रफ़रत जो विच ते अचण, उनते चढ़ी अॻिते हलण। या दू बदू मुलाकात करण, नूर जो नूर सां मिलण। न विधी रही काई सफ़ा, मरहबा या मुस्तफा को, मरहबा या मुस्तफा। शाल की मां शाल का ते शान तुंहिंजो शाल का। सेरस जो त सिजक कहिड़ो दम हुयो जो महबूब ते उस करे, सिजक कहिड़ो दम हुयो जो महबूब ते उस करे। इहो अलाह परदो ॾिनो सिजक खे मता पसी तजली नूर जी, सिज जी उबदो किरे। जंहिंजे इशारे सां ॾिसो सिज पियो वापसि वरे, जीअं चाहे पियो मुस्तफा ख़ुदा बि ईअं पियो करे। ख़ुदा ऐं नबीअ खे न सम्झो कर जुदा, मरहबा या मुस्तफा, मरहबा या मुस्तफा। शाल की मां शाल का ते शान तुंहिंजो शाल का। अर्शम तां मोहम्मद खे सिंगारे मोकिलियो ख़ुदा। मां दाई हली मां न चवां बानी चवां, बानी चवां। जन नबी नूर ई नूर आ, के नूर जो दाइपो चवां। मां इहो सभु सच थो लिखां, जेसि ते जग में जियां पियो शान साईं जो लिखां। मीर शबीर अब्बासी आहे नाले तुंहिंजे तां फिदा, मरहबा या मुस्तफा, मरहबा या मुस्तफा। शाल की मां शाल का ते शान तुंहिंजो शाल का। उस्ताद मोहम्मद मलूक सिंगार जेको मुंहिंजो बाबू हुयो, उस्ताद हुयो त नाज़ को बदन नाज़ मां खलत जरे दाल तरंग। रत सदी राजला ते भजी विया त भवंग। नर्ग सनेना नेड़ा नेजा खोड़े जानी जोटरे जंग। खंजा नेड़ खड़ा की छोड़ी तीर तफंग। पुमार मरी पिया केतरा ते माझी मीर मलंग। क्षमा जेत शिकार में विया पची पीर पतंग। ए खई खन खुमार मावा एड़ा ऐन अंग। जो उदगरो त्या कीन की मूजा त्या त मरेंग। तई ताप तजल खां चमकी कान चोंग, तई ताप तजल खां चमकी कान चोंग। मोजो सा सोगो की सीम जा विझी वडा वंग। साडा लगा डंग ते मोब जा त वलू। सिंगार उर्दू में से जो मां लिखो छो त उमरो पाकड़ो त मोसा भावरदा 50 माण्हू अचनि भाऊ असां के सिंगार ॿुधाए। वो मां सिंगार लिखो त नबी के नूर का जलवा है सब नजारों में। बेशक सुभान अल्लाह। नबी के नूर का जलवा है सब नजारों में। शम्स में, चांद में, दिन में, रात में, जमीन आसमां सितारों में। नबी के नूर का जलवा है सब नजारों में। समंदर पहाड़ में जंगल, समंदर पहाड़ में जंगल, रेगिस्तान, बयाबान, दरिया, नदियों के किनारों में। नबी के नूर का जलवा है सब नजारों में। शम्स में, चांद में, दिन में, रात में, जमीन आसमां सितारों में। मुखड़ी में, फूल में, कली में, शाखो छजर में, हर इंसान के नूरे नजर में। ये गुलगुस्ता बहारों में। नबी के नूर का जलवा है सब नजारों में। शम्स में, चांद में, दिन में, रात में, जमीन आसमां सितारों में। सिंध सरहद में, बलोचिस्तान, पंजाब, पाकिस्तान में, इंडिया, इंडोनेशिया, इंग्लैंड में, यमन में, यूरोप में, जिद्दा, खाना, काबा, मक्के, मदीने के गलियों बाजारों में। नबी के नूर का जलवा है सब नजारों में। शम्स में, चांद में, दिन में, रात में, जमीन आसमां सितारों में। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। क्या लिखेगा शान मोहम्मद, ये मेरा कासिर कलम। बेशक क्या लिखेगा शान मोहम्मद, ये मेरा कासिर कलम। जिस पे हुई नबूवत खत्म, ये था मेरा मोहम्मद। जिसकी कुरान देता है शायद ये बात नहीं कम। जिसको कहता है खुदा अपना सनम। हसीन हसन के बहारों में। नबी के नूर का जलवा है सब नजारों में। शम्स में, चांद में, दिन में, रात में, जमीन आसमां सितारों में। कहे मीर शबीर अब्बासी, जब गया मेरा मेराज पे मेरा मोहम्मद, उस रात में क्या थी रमजन। पूरा परियां, गिलमान, मलाइक सब अदब से खड़े थे कतारों में। नबी के नूर का जलवा है सब नजारों में। शम्स में, चांद में, दिन में, रात में, जमीन आसमां सितारों में। पर तुझे अलड़ वई हिकिड़ो शेर बरोदा के लिखो।
तुझे अलड़ वई हैरान को ज़मानो नखर नहीं टई हैरान को ज़मानो अलमास तई अखिन में अलमास तई अखिन में ख्याल खास तई अखिन में ओठास तई अखिन में बेटास तई अखिन में राकास तई अखिन में न क्यास तई अखिन में जैने ॾिठो तो जानी सो दिलबर थियो दीवानो तुझे अलड़ वई हैरान को ज़मानो नखर नहीं टई हैरान को ज़मानो मैं हमरा सुन काकुलती कंध केरा काकुलती कंध केरा केडाती फंद फेरा जरे जिगर जेरा ते आशिक खेरा वेरा कई मुखे बेरा बेरा अची अखिन में अंधेरा कई डरते अचे देरा लिखा तो जो पियो फसानो तुझे अलड़ वई हैरान को ज़मानो नखर नहीं टई हैरान को ज़मानो औरदा कवारन जे विखराट में चेहरो तुंजो ढकलो झुड़ जी झमराट में चेहरो तुंजो ढकलो खिणन जे खिरमाट में चेहरो तुंजो ढकलो चंड जी चमकाट में चेहरो तुंजो ढकलो इश्क जी उदमाट में चेहरो तुंजो ढकलो तू खिली जे सोना ते गुलशन दे वेरानो तुझे अलड़ वई हैरान को ज़मानो नखर नहीं टई हैरान को ज़मानो करे अखन जो ओलारू कई मुखे फारू फारू करे अखन जो ओलारू कई मुखे फारू फारू माखिए का मिठियूं आहिनि तुंहिंजे लबनि जूं लारूं हे तीर जे अखियुनि जा से थी आरू पारू अञा मूंखे आहिनि सॼण तुंहिंजो सारू गुथो न तुंहिंजे आहे नज़र जो निशानो तुंहिंजे अलड़ वई हैरान को ज़मानो नखर नहीं टई हैरान को ज़मानो आखिर मिसरो में साईं त मोजो राबेल गुल भी तोखे छोड़ तो चाहे मोजो राबेल गुल भी तोखे छोड़ तो चाहे चमेली गुल सुमन भी तोखे छोड़ तो चाहे ए जुगनो जो जोभन भी तोखे छोड़ तो चाहे ओ पटे पतंग भी तोखे छोड़ तो चाहे ए वीर शबीर जो मन भी तोखे छोड़ तो चाहे खुदा ॾिनो आ तोखे हुस्न जो अणखुट अहिड़ो खज़ानो तुंहिंजे अलड़ वई हैरान को ज़मानो नखर नहीं दोस्तों हाणे असां पंहिंजे ॿिए दोस्त मोहम्मद बचन मशहूरी खां कुझु ॿुधणु चाहींदासीं ऐं साईं खे अर्ज़ु कंदासीं त जेको बि उन्हनि जे दिलि में हुजे जेको बि उन्हनि खे शइ पसंदि हुजे उहा असांखे ॿुधाए साईं मोहम्मद बचन मशहूरी साहब जी पंहिंजे ॿुधंदड़नि खे कुझु ॿुधायो जी सॼी संगत खे अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम असां बेहदि शुक्रगुज़ार आहियूं पंहिंजे प्यारे महिरबान अॼु महबूब अलीअ जा जंहिं कुर्ब जी कचहरी असांजे प्यारे भाउ अॼु वॾे हाजी मंज़ूर अली सोग जे ओताक ते रखी आहे जंहिंमें मुंहिंजा पिनी प्यारा असांजे सिंध जे सदा हयात उस्ताद मोहम्मद मलूक जो फर्ज़न मीर हाजी शबीर ऐं उनजो साहिबज़ादो अदो न्यासे गुलाम रसूल अदो हाजी अब्दुल रज़ाक असांजो महिरबान ऐं मोहसन साईं हाजी ज़मीर अली साहिरो साहब मुंहिंजो पिनी प्यारो भाइटियो अदो निसार अहमद जा सॼी कचहरी सभिनी जा लख कुर्ब सोना ही ॻाल्हि आहे कुर्ब ऐं प्यार जी जंहिं ते पहिरियों लतीफ़ साईं जो फरमाए त मोहबती मेड़े ॻोठ ॿधे जे हेकिड़ो तनी जे वेड़े पाण ईंदो बादशाह कमल पाड़ू पातार में भवन भिरे आकाश इन ॿिन्ही संदी ॻाल्हड़ी राज़ आंदी रास तंहिं इश्क खे शाबास जंहिं मोहबत मुंहिंजा सोना सजण मां ढो न थींदो आहे जीअं हू ईंदा तीअं सिक वधंदी आहे उन ते असांजे प्यारे उस्ताद वॾे जे शागिर्द फ़क़ीर मोहम्मद रुकमान चयो त महिमान वञण ते हिन जी दिलि मुंहिंजी पई थिए त अञा तरसो तरस पवे जे तरस पवी कर तरस सजण अॼु राति त रह वाह पिछे वल न मिलूं मथां वल न खिलूं पर यार हुणे को पार त वह दम कॾां बेदम थीसी कुझु दम सजण सां निसार त लह रुख यार न मट रुख यार न मट लुकमान लट कर पा सजण इवगा न ग कर करम सजण दिल नरम सजण रख भरम सजण कर प्यार मिठा कह ठा त ठा कुछ गुजर गया कुछ गुजर वैसी कुछ गुजरण दी कुछ साड़ी ॾिसो अॼु रास त रहो हाणे जॾहिं तयारु थियो उस्ताद बुखारी थियो त तकड़ा आए वाला तकड़ा वेंदा के दम दिल पर टिक दम दम नाल गुजर गया अञा रात दा चार पर टिक चौबारा जो चार न ढापे जुम्मा शमसर टिक हफ्ते महीने हान भरीसी साल सरासर टिक साल में सजण
सक न लासी आहा। जे तरह जीवा ते तरह टिक आखे सैयद अहमद शाह बुखारी वाह, सही। भला जे मैं मर वञा तूं ताईं माशर टिक वाह सही बात, वाह सही बात, वाह सही बात। एक बार सजन सर कोल आवे मैं जी जी करके जगत करा सरदा सौदा तन जा तारा वाह अंदर विच भजत करा नाज नजर सरकार करी दिल बाल करे मैं भगत करा दर दिल बर जी दरबान लखे मैं आशिक बन के इज्जत करा मलूक माही दर कुतियां कूकन मैं नाल कुतियां दे संगत करा लखपाले जात उन्हां दी प्यारी वाह। मैं हायड़ी कहड़ी हुजत करा ओ जनाब जावन शौक शिकार ते मैं को सिंध सीन देवन मैं संगत कर, वाह सही बात, वाह सही बात, वाह सही बात, वाह सही बात। पचारू पिरन जूं आहिन मोहब्बत वारन खे मरक लतीफ साईं तो फरमाए जी जी, वाह वाह वाह। सोना ये सिक ऐं मोहब्बत जो पहिरियों शेर संत कबीर छा चयो जंहिंते असांजे सोणे लतीफ़ सिंधी ॿोली खे असांखे सम्झायो जी चिथ आर नहीं आदर नहीं लाओ नैना नीय कबीरा वांगर मत जाइए तोड़े बरसे मोजू का भी वाह चिथ आ भी है आदर भी है दो दो से मिले जो सठ भी खुले होरो नैना में नी कबीरा वांगर फिर जाइए तोड़े बरसे पत्थरों का भी वाह लतीफ़ साईं सिंधीअ में उनजी इहा अकासी कई जे ईंदे नचवनी आ वींदे वींदे नचवनी नचवनी वे। वे वाह सही। ॿियो खोटो अथई ॾेर त अङण अचे वञे थो उन्हनि वटि अङण वञा उन्हनि ॾे जेके ईंदे चवनी आ वींदे चवनी वे छॾे सारो ॾेर ॾोरे सारो ॾेर अङण अच वञ उन्हनि वटि माशाअल्लाह इंदा से असां पंहिंजे दोस्त गुलाम रसूल मगर साहब जे ऐं उन खां कुझु ॿुधणु चाहींदासीं साईं अदा गुलाम रसूल मगर साहब जी सर प्लीज़ तव्हां ॿुधायो जी साईं यार जीअं त साजन मूं तव्हांखे ॿुधायो त मुंहिंजो ॻोठु मोहन जे दड़े जे कुख में आहे जी जी त मां तव्हांखे ॿुधायां पियो मोहन जे दड़े जी बि ॻाल्हि थींदी वाह सही वाह वाह सही वाह मूं अर्ज़ु कयो त मोहन जो दड़ो अचु यार ॾिसी वञ दोस्तनि खे दावत आहे साईं हा हा मोहन जो दड़ो अचु यार ॾिसी वञ पुराणी तहज़ीब जा आसार ॾिसी वाह, वाह, वाह। वञ वरी नंढा नंढा कमरा हज़ार ॾिसी वञ भितनि खे जे ॾिनल आहिनि से ॿार ॾिसी वञ दिला थांव तन जा दिलदार ॾिसी वञ कंगड़ छला उन्हनि जा हे हार ॾिसी वञ उन्हनि कारीगरनि जा किरदार ॾिसी वञ कम वारा तन जा औज़ार ॾिसी वञ वरी स्टूपा ते चढ़ी चौधार ॾिसी वञ सिंधु जा किनारा ऐं फूलार ॾिसी वञ सुहिणा वण दड़े में वणकार ॾिसी वञ महिनत वारा माली चौकीदार ॾिसी वञ वरी मिले थी जा तन खे पघार ॾिसी वञ वाह सही वाह घुमण वारा माण्हू मज़ेदार ॾिसी वञ सोना करे घुमनि था सिंगार ॾिसी वञ पढ़नि था स्कूल में से ॿार ॾिसी वञ वरी उस्ताद आहिनि हड़ई होशियार ॾिसी वञ वाह सही वाह गुलाम जो बि घर थी लॻे मोहन दड़े जे असांजा बि कक कुर्बदार ॾिसी वाह वञ वाह सही वाह साईं मुंहिंजे उस्ताद साईं पंहिंजे माण्हुनि जे लाइ अलाह पाक खे अर्ज़ु कयो अलाह ॾिसां अखियुनि सां सदा सिंध सुखी रहे कोन राज में का दाई दर दुखी मूर न पसा मलूक चए कहाणे ॾाज ॾुखी ओ काई भेण पखी भुखी मूंखे साईं ने ॾेखार सिंध में वाह सही वाह मूं अर्ज़ु कयो त मालिक साईं मुंहिंजो अॼु हे अर्ज़ु अघार दुखनि सदा ॾींहड़ा हे हाणे सभु हटार गुलनि साण गुलाम चई ये सॼी सिंध सजार पोइ मारूं से मकार जे डुकर सचा ॾींहं वाह सही वाह साईं अञा मूं अर्ज़ु कयो त न घुर्जे न घुर्जे। न घुर्जे छा न घुर्जे? त सभु कंहिंखे थो पर हे सुगड़ थो चवे न घुर्जे छा न घुर्जे सुता कर सुजागी उथी चोर चरखो वेही वक़्तु तोखे ओ विञाइणु न घुर्जे छिॼे जेका न सां तूं तंहिंखे छिनी छॾ इन्हीअ लाइ काती घुराइणु न घुर्जे छिने कन गह जेको पाइण सां प्यारा उहो गह कननि में पोइ पाइणु न घुर्जे पढ़ाई हुजे को न कॉलेज जंहिंमें उते ॿार पंहिंजो पढ़ाइणु न घुर्जे सॼण क़ौम जो जे तूं उस्ताद आहीं त स्कूल खां सही गुसाइणु न घुर्जे ओ गुलाम जो गदारी करे देस सातो तंहिंखे देस में को रहणु न घुर्जे वाह सही वाह अञा मूं अर्ज़ु कयो साईं त ठही कोन थो वाह हे
उनवान आहे त ठहे कोन थो छा नथो ठहे मूं अर्ज़ु कयो त सवा सिड़ जे ॿेड़ो ठहे ठहे कोन थो बिल्कुलु सवा सिड़ जे ॿेड़ो ठहे कोन थो वरी बिना मल जे मेड़ो ठहे कोन थो दर घर में टेड़ो ठहे कोन थो साईं कूंजर सां हेड़ो ठहे कोन थो कूंजर सां हेड़ो ठहे कोन थो वो गुलाम सिंध असांजी आहे अमुन वारी यार हिन में त झेड़ो ठहे कोन थो वाह साईं वाह साईं वाह अॼा मूं अर्ज़ु कयो त अजब तुंहिंजा मालिक नज़ारा ॾिसां थो लहे सिंध थो पोइ सितारा ॾिसां थो खलका तो खालक मिठा सभु माण्हू के अछड़ा के भूरा के कारा ॾिसां थो कंहिंखे ॾिनई सूंहं साईं सवाई कंहिंजा त बंदि ॿई तारा ॾिसां थो वरी के ताम खाई बचाए छॾनि था के पेट खाली बुखारा ॾिसां थो किथे ॿोॾ ॿोड़े छॾिया शहर साईं किथे माल माण्हू उञारा ॾिसां थो के कुर्सियुनि ते वेही हुकुम था हलाइनि त के वण जे हेठूं वीचारा ॾिसां थो वरी कंहिंसां कठे हिन पंहिंजे प्यार वारा त कंहिंखो सॼण साईं ॾुखारा ॾिसां थो कयो यार मूं बि आहे हिकिड़ो साईं करे थो उहो बि किनारा ॾिसां थो लही था वञनि गम गुलाम जा सभु जॾहिं पंहिंजे तड़ड़े ते प्यारा ॾिसां थो अञा मूं अर्ज़ु कयो त ईंदो आहे कंदी बातियूं आहे लातियूं बुलबुल पोइ बागनि में खिज़ा खां पोइ जॾहिं जानी वरी बहार ईंदो आहे अॻे हा ॿार वॾड़नि ते हाली हा ॿार वॾड़नि ते पतो पवंदी तॾहिं प्यारा जॾहिं घर जो समूरो ई मथे ते ॿार ईंदो आहे अॻे ई यार सुहिणो आहे कड़ी ताक़त चंदूर खे वेतर प्यारो करे पंहिंजो वरी सिंगार ईंदो आहे ॾिसे महबूब खे जेको वञे सो होश मां निकिरी उहो दिलड़ी फुराए पोइ त थी बीमार ईंदो आहे कंदी नाहे असर तंहिंखे कंहिंजी बि का दवा साईं थींदो आहे ख़ुशि तॾहिं आशिक मथां जॾहिं यार ईंदो आहे ईंदा आहिनि सूर सालनि जा लही गुलाम लहज़े में मिलण मूंसां जॾहिं जानी मिठो मन चाल खोड़ सातरियूं हुई असां माहौली बेत में पढ़ियासीं हे बि पढ़ियोसीं हो बि पर हाणे हिकिड़ी असांजी सिन पाए जंहिंखे चवंदा आहियूं गुरचेलो गुरचेलो उन जा पावा टे आहिनि टिनी जी मुराद हिकिड़ी हूंदी आहे हाणे सुगड़ थो चवे त घर में गंद जो आहे घेरो घर में गंद जो आहे घेरो माली बाग ॾे करे न फेरो वापारीअ कयो बंदि वापार गुलाम मंगरिया छा इसरार छा थियो इहो जो इहो कम छॾे ॾिना गुलाम मंगरे जवाब ॾिनो त अदा फरियो नाहे फरियो कोन्हे घर में बि गंद जो घेरो आहे जो फरियो कोन्हे जो नेड़े हुनखे ॿाहिरि कढिजे माली बाग ॾे फेरो नथो करे जो हो बाब फरियो ई नाहे तॾहिं माली कोन थो वञे पियो ऐं वापारीअ बि बंदि वापार कयो जो हुनखे वापार फरियो नुक़सान में हुन वापार गुरचेलो वरी अञा आहे असांजे हुनर जी सिंध थोरो सा सिंध पए हुनर जी हाणे जॾहिं इहा आम ख़बर आहे त लीला चनेसर खे हार ते ॾिनो राति जे चइनि पहरनि जे लाइ हाणे सुबुह जो चनेसर नथो वञे लीला अचेसि थी त चनेसर हल घर मोटी ऐलान थी करेसि हाणे चनेसर लीला खे ॾोरा पियो ॾे पर उहे नाला पियो खणे जंहिंमें हुनर जो बेत रहंदो चवेसि पियो ओ लीला मेहार खपंदो हुई मुगल करियां ठारो ॾियां तो आसूदो कयो पीरो खेरो न थींदी तूं हाणे गुलाब आहीं गुलाम चई उल नाला पर साईं ईअं कोन पियो चवेसि पियो त मेहार खपंदो हुई मुगल करियां ठारो ॾियां चएसि पियो ओ मुई जे हार खपंदो हुई मूं अगल करियां त ठाराए ॾियां बिल्कुलु हाणे पीरो खेरो न थींदी हाणे पई रो खैर न थींदी छो त तूं गुलाब आहीं गुलाम चए हाणे तूं गिलाह बि आहीं गुलाम चए पंहिंजे घर में वरी जंहिंखे साईं बुझार त चवंदा आहियूं हाणे तॾहिं लीला ना उमेद थी घर मोटी थी अचे सरतूं साहेड़ियूं वेठियूं अथसि इंतज़ार में त चनेसर खे परचाइण वई आहे हाणे
चवण सिद्धूं ताजी दे खबर चने सर नाई चेस पियो दी न चने सर जी ॾाढाइया वो बादशाह वा तॾहिं न आयो पर कहिड़ी तरह सां मूं त ईअं चने सर सां ईअं न कयो जीअं चने सर चवी छा कयो हुसीं त हाणे गुझारत में पई ॿुधाए न त मूं त हीअं कयो चवनि पई दादी माल जो लोह जी खाज जो रांदि जो त न जंहिंखे वरी गुझारत चवंदा आहिनि माल जो मूं हीअं कयो हो सर्तन खे पई चवे त मूं हीअं कयो हो माल जो लोह जी खाज जो रांदि जो त न हाणे माल जो आहे सौदो लोह जी आहे घड़ी खाज जो आहे खन रांदि जो आहे यको चवनि पई दादियूं सौदो कयो में घड़ी खन जो यको त न सही असांजो सिर पोयूं महिरबानी अता गुलाम रसूल महिरबानी सिंधी ॿोली जो हिकिड़ो पको पाउ रहियो आहे हर दौर में पको जॾहिं किताब घटि हूंदा हुया जॾहिं इल्मु घटि हूंदो हुयो त इहे सुघड़ ई हुया जन हिन ॿोली खे सिंधी ॿोली खे सहेड़े करे खणी अॻिते हले आंदो ऐं उहा जेकी निज ॿोली हुई उहा उन दस्ते पे सहेड़ी जेसिते उहा किताबी शक्ल में आई ऐं अल्फाबेट जे शक्ल में आई तेसिते ॿियो कुझु कोन हो सिर्फ़ु इहा ॿोली हुई जीअं क़ुर शरीफ़ हिफ़्ज़ थिए थो ऐं क़ुर शरीफ़ हिफ़्ज़ उन नमूने सां महफ़ूज़ थिए थो क़ुर त हाणे परियां खां लिखत में आहे पर ॿोली एतिरी लिखत में कोन हुई जेकॾहिं 200 साल पोइ ते वेंदासीं त इहे सुघड़ ई हुया जिन्हनि ॿोली खे अॻिते वधायो ऐं महफ़ूज़ तरीक़े सां वधायो इन जे करे ई उन्हनि खे ॿियो लक़ब इहो बि मिलियल आहे त उहो ॿोली जा हाफ़िज़ आहिनि ॿोली जा हाफ़िज़ आहिनि ऐं जेकॾहिं उहे ॿोली खे सहेड़े करे हिन जॻह ते न पहुचाइनि हा त अॼु असांखे सुघड़नि जा किताब बि न मिलनि सही ॻाल्हि ऐं असां हाणे ईंदासीं पंहिंजे दोस्त अब्दुल रज़ाक मंगरो साहिब खां कुझु ॿुधंदासीं साईं जेकी तव्हांजे दिलि में अचे तव्हां ॿुधायो प्लीज़ वॾी महिरबानी साईं सभ खां पहिरियां सॼी संगत खे मुंहिंजी तरफ़ां ऐं ॾिसंदड़नि खे अस्सलाम वालेकुम या अली दोस्त शेर आहे उस्ताद मोहम्मद मलूक जो त ओताक वञ उन्हनि जे जेके अदा चवनी ईंदो कर ओताक वञ उन्हनि जे जेके अदा चवनी ईंदो कर डोर गुजारत डाप वारी मिठ पिरोली ॾींदो कर मण मिसरियूं मलूक चवे तूं वटन खणी वींदो कर सभु विराए संगत में हिक नेकी पाण सां वींदो कर पोइ थधो घड़ो थींदो कर तोखे ओतिरी सां ॿिए वरी असांजे दोस्त चयो त ओताक न वञजा उन्हनि जे जेके कनी मुंहं मटा ये साम्हूं ॾिसी सजण खे पिया थियनि खोड़ कटा खीर बुन जो खोखर जे खीर बुन जो खोखर जे तूं सम्झ वेह वटा भाऊ उतां भॼी वञ छॾे पेर पटा न त लाए सभु लटा अदा कढंदई शिन शबन जे वाह साईं वाह शबन वाह साईं वाह अॼु अव्हां जे शबन साईं जो तमामु आला पाए अल्लाह उनखे नसीब कंदो पर अब्बासी साहब जो तव्हांजे अचण जो जे एहसान थियो आहे तव्हांजे अचण जो जीअं एहसान थियो आहे ईअं मुंहिंजो जग सॼे ते मथे मान थियो आहे वरी जॾहिं न साईं जन जो घुमियो मथे ते हथ मुबारक पोइ जॾहिं वरी तॾहिं मिटीअ जो पुतलो वरी इंसान मां सम्झां थो थोरी सिंध जी बि ॻाल्हि कजे त इजाज़त हुजे त होॾे सिंध होॾे हिते सिंध शरीर में होॾे काबो कोह हेॾे सिंध शरीर में होॾे काबो कोह नाज़िम जो शेर आहे त हेॾे सिंध शरीर में होॾे काबो कोह करण सजदो सिंध खे नाज़िम नाहे ॾोह होॾे काबो कोह अदा हेॾे सिंध शरीर में अव्हां जी ॻाल्हि करियां थो त पीर मारे थो आसमान ते बि हलंदा जे अव्हां जी ॻाल्हि करियां थो त पीर मारे थो इहो मुल्ला सेठ वॾेरो वज़ीर मारे थो मां कयां थो ख़ुशमंद जे तन जी सिर बचाइण लई त ख़ुदा गवाह हुआ काज़ी साहब ज़मीर मारे थो छो जो हीअं कीन की हैवान खे हैवान थो मारे हीअं कीन की हैवान खे हैवान थो मारे जीअं अॼु जो इंसान थो इंसान खे मारे बस मां त मरण खां अॻु ई मरी वञा ए दादना छा करियां अल्लाह जो फरमान लही रंग ज़माने जा अॼुकल्ह विया आहिनि अब्बासी साहब लही रंग ज़माने जा अॼुकल्ह विया आहिनि ॿुधो थम त पंहिंजनि खां धारिया भला आहिनि छो जो पयो भाउ मारे सॻीअ भेनड़ीअ खे वरी अधे जा अधे ते बि ॿियाना उभा आहिनि अलाए कंहिंजी पिट लॻी वई ड्रिबाई जो सिंधड़ीअ जा माण्हू थी वहिची विया वाह साईं वाह साईं महिरबानी अदा हाणे इन सां गॾु असां हिन कचहरी जो जेको सो बयानी कयूं था त
सभिनी दोस्तनि खे ई महफ़िल पसंदि आई हूंदी ऐं इंशाल्लाह तव्हां हिनखे ॿियनि दोस्तनि सां शेयर कंदो सब्सक्राइब कंदो लाइक कंदो ऐं पंहिंजे ओपिनियन खां पंहिंजे जेके तव्हांजा राय आहिनि उन खां असांखे आगाह कजो महिरबानी इंशाल्लाह वरी बि